द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधी अखर खज़ानो 144। अॼु जा सिंधी अखर आहिनि पीअण जी शइ पाणीअ खे छॾे करे, टोली या छांग या वलर, रुअण पिटण या मातम, चेतण या ख़बरदार थियण या संभालण, मथियूं मुंझण या घबराइण। साॻिए अर्थ वारा अंग्रेजी ऐं हिंदी अखर। हाणे पीअण जी शयुनि जिन खे कोल्ड ड्रिंक चवनि, तिन में बि खुमार ॾियण वारा पदार्थ मिलियल थियनि था। कुतनि जी टोली बि शींहं जो शिकार नथी करे सघे। ॾाॾे जे सुर्गवास करे सुदेश जे घर में रुअण पिटण ऐं मातम जो माहौल हुओ। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। घर में कुते जे हुजण बाबति ख़बरदार थियण लाइ इशारो त गेट ते ई लिखियलु हुओ। अजब में विझण वारा नज़ारा ॾिसी मथियूं मुंझण ऐं घबराइजण हिकु कुदरती ॻाल्हि आहे। सिंधियत सुहिणी रहे।